नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्तां के सांगड़ में खबर ॾींदड़ तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख सांगड़ में सिंध हुकूमत ऐं वर्ल्ड बैंक जे सहकार सां सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट जो इफ्तिताह कयो, जंहिं तहत सिंध जे 10 ज़िलनि में अवाम खे 60% अदायगी ते मयारी सोलर पावर फ़राहम कयो वेंदो, जंहिं जी अदायगी ते 40% सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी। हुकूमत तरफ़ां टोटल 42,000 रुपया फी खानदान के सोलर एनर्जी प्रोजेक्ट जो सामान फराहम कयो वेंदो, जंहिं जे पहिरें मुराले में सांगड़ ज़िलो ऐं खैरपुर मीरज ज़िलो शामिल आहिनि, जिते प्राइवेट कंपनियुनि ऐं मुख़्तलिफ़ NGOs जो ताउन हासिल कयो वियो आहे। उन मौक़े ते तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो त ही मंसूबो वर्ल्ड बैंक जे सहकार सां शुरू कयो पियो वञे, जंहिं जे पहिरें मरहले में सांगड़ ऐं खैरपुर मीरज ज़िलनि जी अवाम खे फी खानदान बिना ब्याज जे कर्ज़ ते सोलर ॾिनो पियो वञे। असांजो मक़सद सिंध जी अवाम खे बिजली जी लोड शेडिंग जे अज़ाब मां ॿाहिरि कढणो आहे। इन वक़्तु मुल्क जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में बिजली जी लोड शेडिंग रोज़ जो मेमूल बणियल आहे, जॾहिं त सिंध में इंडस्ट्री बिजली ऐं गैस जी अदम दस्तियाबी सबबि सख़्त मुतासिर थी आहे ऐं सिंध गैस ऐं बिजली पैदा कंदड़ वॾो सूबो आहे। उन मौक़े ते सेनेटर कुर्तुलैन मरी, आइलैंड गैस डेवलपमेंट जो चेयरमैन इमामुद्दीन शौकीन, MNA नवीद डेरो, MPA ॾियाम शबीर खान, राणा अब्दुल सत्तार, सूबाई सलाहकार जावेद नायाब लिगारी, अली हसन एंगोरजो, जहांगीर जुनेजो, औरंगज़ेब मरी, अमानुल्लाह मरी, उमर गुल एंगोरजो, डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरानुल हसन ख्वाजा ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।